नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त जहांगीर तरीन चयो है त इस्लामाबाद मां कुझु माण्हू वज़ीर आज़म सां मुलाक़ात जो यकीन ॾियारियो है। लाहौर जी अदालत में पेशी जे मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे जहांगीर तरीन चयो त को बि शेयर होल्डर मुंहिंजे ख़िलाफ़ मदनी न आहे। समूरा मां ख़ुशि मुंहिंजे ख़िलाफ़ केस फौजीधारी न आहे। ही केस FIA जो आहे। ही SACB ऐं FBR जा केसिस आहिनि। अदालत मां इंसाफ़ ज़रूर मिलंदो। इमरान ख़ान सां गॾु बीठसि त नून लीग मुंहिंजी कारोबार जी जांच शुरू करे नोटिस मोकिलिया, पर नून लीग बि सिविल केस खे फौजदारी केस न ठाहियो आहे। जहांगीर तरीन चयो त हुकूमती कंपनियुनि जी ख़बर TV ते ॾिठी त पर असां सां कंहिंजो बि राब्तो न कयो। मूं चयो त हुकूमत कमेटी सां के ॻाल्हियूं न थींदियूं। इमरान ख़ान सां पुराणा लाॻापा आहिनि। अहिड़ो रिश्तो आहे जेको कमज़ोर न थियणु घुरिजे। मूं ऐं इमरान ख़ान गॾियल जदोजहद कई है। मुंहिंजे तरफ़ां साथियुनि खे इफ़्तारी जी दावत ॾिनी वई है। उन खां हिकु ॾींहुं अॻु इस्लामाबाद में कुझु माण्हू राब्तो कयो, यकीन ॾियारियो त अवां जी कुझु ॾींहंनि में वज़ीर आज़म सां मुलाक़ात थींदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।